एक ॾींहुं श्री कृष्ण भगवान ऐं अर्जुन जी अचन पिया रथ ते चढ़ी करे त यमुना जी जे किनारे ते अचानक रथ रोके भगवान कृष्ण चवन था अर्जुन होॾे ॾिस वो देवी तपस्या थी करे, केरु आहे इहा कन्या, वञ हालचाल वठी अचेसि। अर्जुन वीर रथ तों लथा ऐं वञी करे पुछनि था देवी जी तव्हां केरु आहियो, परिचय छा आहे, छो थी तपस्या कयो। त उन देवीअ पंहिंजो परिचय ॾिनो त मां भगवान सूर्य देव जी धीउ आहियां, मां सर्वश्रेष्ठ वरदानी भगवान विष्णु खे यानी श्री कृष्ण के पति के रूप में पाइण थी चाहियां, इन करे ये कठोर तपस्या करे रही आया। हरे राम। अहम देवस्य सवितु अहम देवस्य सवितुर्दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्यं वरदं तपः परमास्थिता। अर्जुन रुकंदा आया चई प्रभु तव्हांजी बृहस्पति ॾाढी तेज़ थी हले। हाँ, टे तो थी चुकी तो चौथी तव्हांजे लाइन में लगल है हेॾे। हाँ, इहा भी प्रतीक्षा थी करे। भगवान मुस्कुराए करे चवन था अरे देर छो तो करे, तुरंत वठी अची रथ में विहारेसि न। सूर्य भगवान जी न्याणी तरी भगवान उन्हनि खे रथ ते विहारियो ऐं वठी हलिया। समय पाए उन सां भगवान धूमधाम सां विवाह कयो। घणा विवाह थिया? बोलो कालिंदी जी महारानी की। श्री कृष्ण गोविंद।